नासिमरकोट में वाक़िया नासिमरकोट विच ॻोठ मयली भट्टी वासी नारी साम्हूं बेन ज़्यादती खिलाफ़ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नारी जे वासन तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त जवाबदार आमिर पंजाबी नारी खे ज़्यादती जो निशानो बणायो, जवाबदार खिलाफ़ कार्रवाई कई वञे। नारी सां मुबैना ज़्यादती खिलाफ़ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां उमरकोट मां शेयर कई पिया। नारी जे वासन तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त जवाबदार आमिर पंजाबी नारी खे ज़्यादती जो निशानो बणायो, जवाबदार खिलाफ़ कार्रवाई कई वञे। उमरकोट वेझो नारी सां मुबैना ज़्यादती खिलाफ़ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नारी जे वासन तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त जवाबदार आमिर पंजाबी नारी खे ज़्यादती जो निशानो बणायो। वासन जो चवणु आहे त कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ उमरकोट मां शेयर कई पिया। नारी सां मुबैना ज़्यादती खिलाफ़ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नारी जे वासन तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त जवाबदार आमिर पंजाबी नारी खे ज़्यादती जो निशानो बणायो, जवाबदार खिलाफ़ कार्रवाई कई वञे। उमरकोट मां ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। उमरकोट वेझो नारी सां मुबैना ज़्यादती खिलाफ़ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नारी जे वासन तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उमरकोट मां तफ़सीलात कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर सुहेल कुंवर खान। जी सुहेल, आगा कजो। अमरकोट प्रेस क्लब बरान जो मेयरली भट्टी के रवासी दीन विराजी और समी मदन जे के पुलिस खिलाफ जे वो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अमरकोट प्रेस क्लब बरान जो मेयरली भट्टी दुगु फर्म में रवासी आचार बिल, सुरतो बिल, होतो बिल, खतु बिल, धर्मी बिल बेन जे एहतजाजी कयो। गुज़रियल डी जे असांजी नारी धर्मी बिल आहे जो बनी थी मृत्यु की चिंताई करे रही थी। जवाबदार आमिर पंजाबी की थोड़ी जबरदस्ती बनी थी अची नारी धर्मी बिल जो दादाई कई वना करे औरत की गडन के मुड़प बाहर पहुंची है। उनका जवाबदार आमिर पंजाबी फरार थी। उन्होंने वाक़े का फौरन कुंडी थाने से पोता वाक़े जो केस दाखिल करने के लिए पर कुंडी थाने की पुलिस है उन वाक़े जो केस दाखिल दिशा वाकई रिपोर्ट भी दर्ज न कई। उन्होंने ये केस जो आमिर पंजाबी है वो पुलिस में कुंडी पुलिस में लेकिन भाई भाईवार है। इन्होंने एसएसपी उमरकोट डीआईजी मीरपुर का मुतालबे कंदे नारी धर्मी बिल का गोरी वना जाति कंदे जवाबदार आमिर पंजाबी गिरफ्तार करे उनके खिलाफ केस दाखिल करे, उनके खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। इन्हनि वो अॼु बि कुंडी थाने पर कुंडी पुलिस है वो को बि रिपोर्ट या एफआईआर दाखिल करने लाइ तैयार न आहे। मेहरबानी सुहेल तफ़सील जे लाइ।